$5 अरब सीड़पकारी जो मरहलो जल्द मुकम्मल कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान विच में मुलाक़ात जी गॾियल पधिराई जारी। पाक सऊदी लाॻापनि खे वधीक मज़बूत करण वारे आज़म जो वर्जाव। सऊदी वली अहद पाकिस्तान जो जल्द दौरो करण वारी दावत बि क़बूले वरिती। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सऊदी अरब जो दौरो मुकम्मल करे जिदा खां लाहौर रवानो। सरकार जो ईद खां अॻु गरीब अवाम के बिजली जो झटको। एक महीने जे लाइ बिजली ₹4.92 फी यूनिट महांगी। नेपरा नोटिफिकेशन जारी करे छॾियो। बिजली अघ में इज़ाफ़ो फेब्रुवरी जे फ्यूल एडजस्टमेंट जे मद में कयो वियो। बिजली जी क़ीमत में इज़ाफ़ो लाइफ लाइन ऐं इलेक्ट्रिक जे वाहिदारनि ते लागू न थींदो। वाहिदारनि खे अप्रैल जे बिजली बिलनि में वाधू अदायगी करणी पवंदी। सेनेट चेयरमैन ऐं डेप्यूटी चेयरमैन जी चूंड सुभाणे थींदी। नवां चूंडियल सेनेटर हलफ़ खणंदा। सेनेट में 24 सीटुनि सां गॾु पीपल्स पार्टी सभिनी खां वॾी पार्टी बणिजी वई। मुस्लिम लीग नून ऐं तहरीक इंसाफ़ 19 सीटुनि सां ॿिए नंबर ते मौजूद। पीपी तरफ़ां सेनेट चेयरमैन जे उहिदे लाइ यूसुफ रज़ा गीलानी नामज़द। इस्लामाबाद हाई कोर्ट सेनेट जे चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन जे इलेक्शन रोकण लाइ पीटीआई जी दरख़्वास्त ते इलेक्शन कमीशन खे नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो। पीटीआई जे 5 सेनेटर्स पारां दाख़िल दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो हो त आइन मूजिब सेनेट मेंबरनि जो कुल तइदाद 96 आहे, जंहिंमें समूरनि सूबनि जे हिक जेतिरी नुमाइंदगी आहे। सेनेट में ख़ैबर पख्तूनख्वा मां 23 मेंबरनि जो अंग पूरो न आहे। चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन जी चूंड मेंबरनि जो अंग पूरो थियण ताईं मुलतवी कई वञे। सऊदी अरब में शवाल जो चंड नज़र न आयो। सऊदी अरब में ईद उल फितर 10 अप्रैल ते मल्हाई वेंदी। सऊदी सुप्रीम कोर्ट जो ऐलान। पाकिस्तान में शवाल जो चंड ॾिसण लाइ मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास सुभाणे थींदो। मौसमियात खाते जो चवणु आहे त सुभाणे पाकिस्तान में शवाल जो चंड नज़र अचण जा चिटा इम्कान आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कराची में अमन अमान बाबति इजलास। सॼे शहर में अॼु ऐं सुभाणे सख़्त सिक्योरिटी निगरानी वधाई वञे। वॾे वज़ीर जी कराची पुलिस खे हिदायत। संदसि चवणु आहे त हू चाहे थो त हर लिहाज़ सां आवाम जो जान ऐं माल जी हिफ़ाज़त यकीनी बणाई वञे। खेसि उमेद आहे त कराची पुलिस बहितरीन कमु करे ॾोहनि जो ख़ात्मो आणींदी। कराची में स्ट्रीट क्राइम जो मसलो आहे। पुलिस पंहिंजी कार्रवाई करे रही आहे। पुलिस खे हिदायत कई आहे त ॾोहारनि खे ज़िंदा पकड़ियो वञे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त कराची में पुलिस ऐं रेंजर्स जा जवान रोडनि ते गश्त करे रहिया आहिनि। गुज़िरियल हिकु हफ़्ते दौरान पुलिस कार्रवाइनि दौरान केतिराई फोरू मारिजी विया आहिनि ऐं गिरफ़्तार कया विया आहिनि। पुलिस केतिरनि ई केसिस में अख़बाराई बि हासिल कई आहे। ईद खां पोइ गिरफ़्तार जवाबदारनि ऐं जांच बाबति मीडिया खे आगाह कयो वेंदो। धाड़ेलनि ख़िलाफ़ जदीद टेक्नोलॉजी ज़रिए ऑपरेशन करे रहिया आहियूं। समुंडियुनि पिकेट्स ते खोजी कुता बि रखिया वेंदा जेके एहलकारनि जे लाइ मददगार साबित थींदा। कणिक जे लाबारे वारी मुंद में कच्छ अंदरि दरिया में लाथ थींदी आहे तॾहिं ऑपरेशन शुरू कंदा आहियूं। आईजी सिंध पुलिस ग़ुलाम नबी मेमण जूं मीरपुर मातले में एसएसपी ऑफिस में अमन अमान बाबति इजलास दौरान ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त क़बीलाई तकरार सख रीजन जो वॾो मसइलो आहे। पुलिस तकरारनि जे ख़ात्मे जे लाइ कमु करे रही आहे। पेटियल भगवान ज़फ़र लाखे जे क़ातिलनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस में 3 जवाबदार गिरफ़्तार थियल आहिनि। 9 कच्चे में रूपोश आहिनि जिन जी गिरफ़्तारी जे लाइ कोशिशूं जारी आहिनि। इजलास में डीआईजी सखर ऐं एसएसपी घोटकी पारां कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ हलंदड़ ऑपरेशन ऐं अमन अमान जी सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी पई। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण खे सुसमावारी वज़ारत जो बि कलमदान सौंपियो वियो। नोटिफिकेशन जारी। शर्जील इनाम मेमण ट्रांसपोर्ट मास ट्रांसिट एक्साइज टैक्सेशन ऐं नार्कोटिक्स कंट्रोल खातनि जो अॻी वज़ीर हो। हाणे खेसि इंफॉर्मेशन खाते जो कलमदान बि ॾिनो वियो। ट्रांसपोर्ट मंसूबनि खे जल्द खां जल्द मुकमल करणु चाहियूं था। माण्हुनि जे ज़रूरतुनि मुताबिक़ बसुनि जो अंग वधायो वेंदो। अवाम खे बहितरीन सफ़री सहूलियतुनि जी फराहमी सिंध सरकार जो अज़्म आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो सिंध मास ट्रांसिट अथॉरिटी बोर्ड जे इजलास खे ख़िताब। इजलास में कराची मोबिलिटी प्रोजेक्ट, येलो लाइन बस सर्विस, बस डिपोज़, पुलियुनि ऐं अंडर पासिस जे अॾावत ते बि ख़्यालनि जी ॾेवत कई पई। नून लीग सां रस्ता धार कंदड़ ऐं अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाक़ान अब्बासी नई सियासी जमायत जी रजिस्ट्रेशन लाइ इलेक्शन कमीशन सां राब्तो करे वरितो।
शाहिद खाकान अब्बासी नई सियासी जमायत जी रजिस्ट्रेशन लाइ कागज़ इलेक्शन कमीशन में जमा कराए छॾिया। शाहिद खाकान अब्बासी जो चवणु आहे त ईंदड़ चूंडुनि में नई सियासी जमायत तहत इलेक्शन में भरपूर हिस्सो वठंदासीं। सिजावल ज़िले में गैस जा नवां ज़ख़ीरा दरियाफ़्त। सिजावल में खूहनि जी खोटाई दौरान गैस जा ज़ख़ीरा दरियाफ़्त कया विया। गैस जे नवनि ज़ख़ीरनि मां 12,40,000 क्यूबिक फुट गैस की पैदावार थींदी। सिजावल में 12,40,000 स्टैंडर्ड क्यूबिक मीटर गैस जो ज़ख़ीरो मिलियो। OGDCL मूजिब ज़ख़ीरे सां मुल्की गैस ज़ख़ीरनि में वाध थींदी। ईद पंहिंजनि प्यारनि सां मल्हाइण लाइ कराची खां बाणनि इलाइक़नि ॾांहुं वापसी जो सिलसिलो जारी। ट्रांसपोर्टर्स पाण मुरादो भाड़ा वधाए मुसाफ़िरनि खे फुरण शुरू करे छॾियो। ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांज़िट खाते जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम अहमद जी हिदायतुनि ते इज़ाफ़ी भाड़ा वठंदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ कार्रवायूं जारी। ट्रांसपोर्ट अथॉरिटी वारे सेक्रेटरी जो एक्शन। ईद उल फितर जे मौक़े ते बाणनि इलाइक़नि ॾांहुं ईंदड़नि खां इज़ाफ़ी भाड़ो वठंदड़ 471 गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं। मजमूई तौर ते गाॾियुनि जे मुसाफ़िरनि खां इज़ाफ़ी वरितल 7,44,000 खां वधीक किरायो वापसि करायो वियो। इज़ाफ़ी भाड़ो वठंदड़नि ख़िलाफ़ 1,95,000 जो ॾंड बि लॻायो वियो। सिंध हुकूमत ईद उल फितर जे मौक़े ते 4 ॾींहं मोकलुनि जो ऐलान करे छॾियो। अरबा 10 अप्रैल खां छंछरु 13 अप्रैल ताईं सूबे में मोकल हूंदी। सिंध हुकूमत तरफ़ां मोकलुनि जे हवाले सां नोटिफिकेशन जारी। सिंध समेत सॼे मुल्क में 10 अप्रैल खां 15 अप्रैल ताईं तूफ़ानी बरसात जी आगाही। मौसमियात खाते मूजिब कराची, हैदराबाद, सखर, जैकबाबाद, कशमोर, लाड़काणे, दादू, कंबर, शहदादकोट, जामशोरे ऐं सांगड़ में 13 खां 14 अप्रैल ताईं तूफ़ानी बरसात जो इम्कान आहे। KPK जे इलाइक़नि दीर, सिवा, चित्राल, कोहिस्तान, मानसहरा ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात सबबि बोर जो बि ख़दशो। मरी, गुलियात, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में 13 खां 15 अप्रैल ताईं लैंड स्लाइडिंग जो बि ख़दशो। इस्लामाबाद, रावलपिंडी, अटक, चकवाल, ज़ोब, बारखान, शेरानी, कोहिलो, सिब्बी, झलमक्सी, लोरलई, ज़ियारत, कोयटा, पशीन, क़िला अब्दुल्ला, क़ल्लात, पंजगूर ऐं गवादर में 12 खां 14 अप्रैल ताईं बरसात पइजी सघे थी।